नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में सनशाइन कॉटन फैक्ट्री के साम्हूं कारيا पाड़े में मुसलसल 18 ڪلاڪن की बरसात समूरे पाड़े में बोड वारी सूरतह थी वई। इन मौके ते कारيا पाड़े के रवासिन बरसात मुतासिर सख्त एहतजाज कयो। इन मौके ते करमू कारيو पिरबू कारيو कांजी भील चयो त बरसात जो पानी असांजे घरनि में दाख़िल थी वियो, जेको 6 खां 7 फुट ताईं पानी घरनि में 2 ॾींहंनि खां हुजण करे असांजा कखां घर किरी पिया आहिनि। हाणे असीं रोडनि ते वेठल आहियूं। इन वक्त असांजी कंहिं भी सार न लधी है। इलेक्शन में वोट के वक्त चूंडल नुमाइंदा ईंदा न, पर इन वक्त कंहिं भी असांजे घर में इन ॾुखे वक्त में लड़ी न आयो। असीं वसवारनि खां मदद की अपील करियूं था। हिते अचे केर ई कोन थो, न को सादिया मरी वारा अचनि था, न को उहो था अचनि। हिते वोट खणी था वञनि, बाक़ी अचनि केर ई कोन था, न को ॾिसनि था, न को देखभाल करनि था। हिते न कुझु मिलियो खाइण लाइ, न हिते पीते लाइ मरियूं था बुख आहिनि। बांध देता असांखे कुझु कोन ॾिनो अञा। केरी कोन आयो ॾिसण, पाणी ॾियो कढण, केर हिते कोन आयो। पैसे में पानी कढी ॾियो, हिते ॿुॾूं पिया, पाणी ॾियो कढे ॾियो। असांखे का शइ कोन हिते मिली आहे। इहो ॻाल्हि आहे। अदा असां में मसइलो इहो आहे त असां पाणी में ॿुॾूं पिया, असां में ज़ुल्म आहे। असां में इलेक्शन जे टाइम में असां वटि हर माण्हू अचनि था, असां वटि वोट वठनि था, हर शइ वठनि था, असांखे मिले कुझु कोन थो। ऐं असां हिते ग़रीब आहियूं, असां वटि वोट लाइ असां वटि वठनि वोट वठनि पिया, न को असांखे तंबू मिले, न को पाणी मिले, न को असांखे खाधकी मिले, असांखे कुझु कोन थो मिले। असां ग़रीब माण्हू हिते मरियूं पिया, पर कुझु असां इंसाफ़ त कयो। शाज़िया मरी ॿार मरी इन सॼे शहर में ॾियो पिया। असां जेको ग़रीब आहियूं वोट लाइ तयार आहिनि, अञा असांखे ॾियनि त कुझु कोन था। हिते पियो ज़ुल्म आहे, असां तेल खां मथे पाणी, असांजा बच्चा ॿुॾनि पिया, का शइ कोन्हे, बुख पिया मरनि ॿार। पर साल आई माउंटेन जे टाइम में वरी कोन आयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।